नाज़रीन हेडलाइंस सां वठी अवांखे अहम ख़बर ॾियूं। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में चौमासे जे बरसात जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि इलाक़नि में रोडनि ते गाॾियुनि जी इंजन में पाणी वञण सबबि केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। शहरनि जी मदद लाइ ट्रैफ़िक पुलिस सरगर्म थी वई आहे। अवांखे आगाह कयूं, DIG ट्रैफ़िक अहमद नवाज़ जो चवणु आहे त 3 ॾींहनि जे अंदरि ट्रैफ़िक पुलिस अमले 100 खां वधीक शहरनि जे गाॾियुनि खे ठीकु करायो आहे। 300 खां वधीक शहरनि जी गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि खे लिफ्टर जी मदद सां रेस्क्यू कयो वियो आहे। ट्रैफ़िक पुलिस फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करण सां गॾु ख़राब गाॾियुनि खे चेक करण ऐं धिका ॾेई साइड करण जो कमु पिणु शुरू करे छॾियो आहे। असांखे आगाह कंदा हलूं त IG सिंध गुलाम नबी मेमण पारां चौमासे जी बरसात में फाथल माण्हुनि खे जल्द रेस्क्यू करण सां गॾु गाॾियूं ठीकु कराइण ॾियण जी हिदायत पिणु कई वई आहे। आगाह कंदा हलूं, कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में चौमासे जी बरसात जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि ई इलाक़नि में रोडनि ते गाॾियुनि जी अंजण में पाणी पइजी वञण करे केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वयूं आहिनि, जिन त शहरनि जी मदद जे लाइ ट्रैफ़िक पुलिस सरगर्म आहे। DIG ट्रैफ़िक अहमद नवाज़ जो चवणु आहे त 3 ॾींहनि जे अंदरि ट्रैफ़िक पुलिस अमले 100 खां वधीक शहरनि जे गाॾियुनि खे ठीकु करायो आहे। 300 खां वधीक शहरनि जे गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि खे लिफ्टर जी मदद सां रेस्क्यू कयो वियो आहे। ट्रैफ़िक पुलिस फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करण सां गॾु ख़राब गाॾियुनि खे चेक करण ऐं धिका ॾेई साइड करण जो कमु शुरू करे छॾियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में चौमासे जे बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। केतिरनि ई इलाक़नि में रोडनि ते गाॾियुनि जी इंजन में पाणी वञण सबबि केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। शहरनि जी मदद लाइ ट्रैफ़िक पुलिस सरगर्म आहे, जिन त DIG ट्रैफ़िक अहमद नवाज़ जो चवणु आहे त 3 ॾींहनि जे अंदरि ट्रैफ़िक पुलिस अमले 100 खां वधीक शहरनि जी गाॾियुनि खे ठीकु करायो आहे। इन हवाले सां कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल्ला, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी आगाह कजो अब्दुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? मेमण पारां चौमासे जी बरसात में फाथल माण्हुनि खे जल्द रेस्क्यू करण सां गॾु गाॾियूं ठीकु कराए ॾियण जी हिदायत कई वई, जंहिंखां पोइ जेको आहे सो कराची पुलिस चीफ जावेद अख्तर होॾे कराची पुलिस जेकी ट्रैफ़िक पुलिस DIG आहे अहमद नवाज़ हुनखे हिदायत कयूं आहिनि त कराची में जिथे बि जेको आहे सो बरसात तेज़ थी आहे या बरसात में फाथल शहरी आहिनि उन्हनि खे जल्द रेस्क्यू कयो वञे। जंहिंखां पोइ जेको आहे ट्रैफ़िक जा जेके एहलकार आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रोडनि ते नज़र अची रहिया आहिनि। ख़ासि तौर ते कराची सभ खां वॾी रोड शहरा क़िस्म ते बरसात सबबि बीठल गाॾियुनि खे रेस्क्यू कयो पियो वञे। सेक्शन ऑफिसर जुमा ख़ान सोलंकी शहरा फ़िज़ल पंहिंजा जेको सार्जन साण करे ख़राब गाॾियुनि ऐं मोटरसाइकिल खे ठीकु करण सां गॾु बीठल गाॾियुनि खे लिफ्टर जी जेको मदद सां खणाए पियो वञे। उन सां गॾु सेक्शन ऑफिसर एयरपोर्ट वाहिद बख्श पाण पिणु जेको आहे राशिद मिनास जेको आहे उहो पिणु रोडनि ते पंहिंजी नफ़री सां गॾिजी शहरनि ऐं सभिनी गाॾियुनि खे रेस्क्यू कयो पियो वञे। कराची जे उन इलाइक़नि में ख़ासि तौर ते जिते घणी बरसाति पयल आहे उन हवाले सां DIG ट्रैफ़िक अहमद नवाज़ पारां जेको आहे ट्रैफ़िक जे SPs खे फौरी तौर ते जेको आहे उते रेस्क्यू करण सां गॾु पूरे ज़िले जी नफ़री लिफ्टर ऐं मशीनूं खणी वञण जी हिदायत करे छॾी आहे। मां इहो वाज़े कंदो आहियां त 3 ॾींहंनि अंदरि जेको कराची अंदरि बरसाति थी आहे उन में ट्रैफ़िक पुलिस खे अमले जेके तक़रीबन 100 खां वधीक शहरनि जी गाॾियुनि खे ठीकु कराए ॾिनो आहे। 300 खां वधीक शहरनि जी गाॾियुनि ऐं मोटरसाइकिल लिफ्टर खे जी मदद सां जेको आहे रेस्क्यू कयो आहे। इस तरह ट्रैफ़िक पुलिस में फाथल माण्हुनि खे जेको आहे पिणु जेको आहे रेस्क्यू कयो आहे। ट्रैफ़िक पुलिस जेको ख़ासि तौर ते कराची अंदरि बरसाति जो जेको सिलसिलो जारी आहे उन में उन्हनि खे चौकस रहण जी हिदायत पिणु कई वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।